देखा अकबर दिलवानी जी रिपोर्ट मुताबिक अॼु सुबुह 9 बजे ॻोठ हालू सुमरो में जे रहवासी अली हैदर सुमरो ऐं संदसि घर भातियुनि ते रुस्तम वलद मरहूम सोढो सुमरो हथियारनि सां हमलो करे फायरिंग कई। अली हैदर सुमरो जेको ऐवान साफ़ ठठो में साफ़िन अॻियां दाहूं कंदे पंहिंजे तहफ़ुज़ जी अपील कई। ॿुधायो त रुस्तम संदसि ख़ानदान जी जान जो दुश्मन बणिजी वियो आहे। तफ़सील मुताबिक अली हैदर सुमरो ॿुधाए त मां वाक़िए दौरान पंहिंजे पाड़े में रहंदड़ मामा सरफदीन जे घर में लिकी पंहिंजो पाण बचायो। हुन वधीक ॿुधाए त फायरिंग जी आवाज़ ते पाड़े जा माण्हू गॾु थी विया, जंहिंखां पोइ रुस्तम धमकियूं ॾींदे वापसि हली वई। चयाईं त मां तव्हांखे कॾहिं बि बख़्श न कंदुसि। अली हैदर ॿुधायो त हुन फौरी तौर ते जुंगशई थाणे ते वाक़िए जी एनसी दाख़िल कराई, पर पुलिस का बि कार्रवाई न कई। हुन जो चवणो त रुस्तम हिकु ख़तरनाक ॾोहारी शख़्स आहे, जंहिंजे करे संदसि घर भातियुनि जी जान खे ख़तरो लाइक़ु आहे। अली हैदर सुमरो IG सिंध DIG हैदराबाद SSP ठट्टो खे अपील कई त रुस्तम सुमरो खे गिरफ़्तार करे संदसि जान जो तहफ़ुज़ फराहम कयो वञे।